पुकारे महकन प्या बातेरा चौकोर पई पुकारे महकन प्या बातेरा अल्लाहू 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 जिक्र हबीब थो जारी फिक्र वया थी फानी नाले चो सुभान अल्लाह ये नज़र सां चो सुभान अल्लाह दिल खोले चो सुभान अल्लाह जिक्र हबीब थो जारी फिक्र वया थी फानी जिक्र हबीब थो जारी फिक्र वया थी फानी जॾहिं मके मंझ आयो मीर मोहम्मद जामी जॾहिं मके मंझ आयो मीर मोहम्मद जामी चओ अल्लाहू 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 जहदम जी जल जी जोलिया में जानब आयो तहदम हरे हिक सासी हम तो सना ही गायो चो अल्लाहू 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ जेको ठरे थो तो सुभान अल्लाह करे अॼु छो न ठरंदासीं हाँ अॼु इन हस्ती जो ज़िक्र आहे उन मुंहिंजे महबूब जो मीलाद आहे जंहिं महबूब असांजे लाइ सॼी ज़िंदगी दुआऊं हुयो जंहिं असांजे लाइ रोई रोई ख़ुदा खे ॿाॾायो परचायो जंहिं अल्लाह पाक जे दरगाह में हमेशह हमेशह असांखे यादि कयो अम्मा साण फरमाए थी त जंहिं राति मुस्तफ़ा अचनि पिया त ओचितो मां ॾिठो त मुंहिंजे घर जे मथां जीअं दफ़े पतियूं ॾिसो था इहे ॾिसो त आसमान जा सितारा लही अची मुंहिंजे घर जे मथां बीठा ये गुलाम नबी फकीर वो सुन्नत पूरी कई ओनो अल्लाह सितारा मोकिलिया हिन दरवेश मुस्तफा जी खुशी में बत्तियूं लगाई अम्मा साण फरमाए पई मान हैरत में अची न को सूर न को सनाब न का दाई न का बाई कुछ को न पंहिंजे घर में थी आया अल्लाह पाक जे फज़ल सां टे औरतूं मुंहिंजे आॾो आयूं हिकिड़ी साॼे पासे हिकिड़ी खाॿे पासे हिकिड़ी अॻियां थी वेही रही अमर थी फरमाए पुछो मान अम्मा तव्हां केरु आहियो जेका साॼे पासे वारी आहे उहा चवे थी मुंहिंजो नालो आहे बीबी मरियम सुभान अल्लाह कहिड़ी मरियम वो ईसा नबी जी अम्मा अम्मा तूं कीअं आई आहे चवण लॻी मां ईअं आई आहियां जो अल्लाह पाक जो तुंहिंजे झोलीअ में मुस्तफा के मोकिलण वारो अम्मा पोइ तूं छो आई आहे चवे थी त मूंखे अल्लाह बिना मुड़स जे पंहिंजे कुदरत सां पाक पेट मां पाक पुट ईसा ॾिनो हो मुंहिंजी शादी कान थी हुई पर अल्लाह मूंसां वाइदो कयो हो त अमर आमन हज़रत अमर मरियम तूं दुनिया में ताना सहजां सब्र कजां मां पंहिंजी कुदरत सां बिना पीउ जे तोखे पुट त ॾियां थो पर तोसां वाइदो आहे क़यामत में जन्नत में तुंहिंजो निकाह मुस्तफा सां कंदुसि तो अज मां पंहिंजो घोट ॾिसण आई आहियां अम्मा तूं जेका साम्हूं वेठी आहे केरु चवण लॻी त मुंहिंजो नालो हवा है हवा कहिड़ी हवा जी आदम जी घरवारी अम्मा तूं कीअं आई आहे चवे थी इन्हीअ जे करे जो इहो नूर जी सूरत में मूं वटि घणो अरसो रहियो हो अॼु मुहम्मद जी सूरत में ॾिसण आई आहियां
हीअ जेका टी माई आसा केरा उन चयो मां फिरौन जी घर वारी आहियां आसिया मुंहिंजो नालो आहे मां फिरौन खे अला कोन मञींदी हुअसि मूंखे मारींदो हो हथनि में किला हणंदो हो उस ते तपाए रखंदो हो अलाह मूंखे चयो सब्र कर फिरौन जे लाइ मां तोखे इम्तिहान में विधो आहे पर सब्र कंदीअ त मां अलाह राज़ी थींदोसां आसिया आसिया तुंहिंजो बि निकाह जन्नत में मुस्तफ़ा सां कंदुसि मां बि पंहिंजो घोट ॾिसण आई आहियां सुभान अल्लाह झुलियो चंद्र झोलीअ में चांदरान थी खुदाईअ में खुशबू जी सुरहान थी सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह झुलियो चंद्र झोलीअ में चांदरान थी खुदाईअ में खुशबू जी सुरहान थी लबे लाली लगल अखे कुदरती कजल गुजी रमज़ रखियल इहे सब सींगार दातर ॾिना लुॾे लुॾे पी घोटो बानीअ बिना लुॾे लुॾे पी घोटो बानीअ बिना वारे महेश्वर वाह चओ सुभान अल्लाह आयो मोहम्मद घर आमना लुॾे लुॾे पी घोटो लोॾण बिना आयो मोहम्मद मुस्तफा करीम अली अम्मा के घर में को सूर कोने का तकलीफ काने ये मुके थोड़ी निंड आई निंड खां पो जो होश में अचा सुभान अल्लाह मकहूल मलबूस मां ॾिसां त मुंहिंजे आलो मुस्तफा वेठो आहे अखियुनि में सुरमो पियो आहे कुदरती लिबास आहे चौड़ी सूरत आहे वारनि खे फणी आई पई आहे मुस्तफा जी आंगुर मथे आहे चए पियो सुबूह कुद्दूस रब्बना व रब्बिल मलाइकत मुझो अल्लाह पाक आ मुझो अल्लाह सुबूह आ रब जी ज़ात आ मुझे महबूब जमण साईं खुदा जो हमद सना कयो आ महबूब करीम जी अम्मा थी फरमाया खुदा जे हमद खां पोइ मुस्तफा पाजा नंढड़ा नंढड़ा हथ खणी चवनि पिया रब हबली उम्मती मुझा मौला ये उम्मत त मुझे हवाले करे छॾिया हिननि जो लेखो तू न कजा मूंखे मूंखे न जा मां ॼाणा मुंहिंजा उम्मती ॼाण अल्लाह पाक जे हबीब खे ॾिसो केॾा प्यारा आहियो सच ॿुधायो अञा बोर्स न कयो ॾाढी ॻाल्हि अञा बोर्स न कयो तोखे लीडर रोड वठी ॾींदा त तूं लखूं रुपया ख़र्च करे हार पाराईंदो आहे ॻोठ दावत कंदो आहे यार शाबस आहे हिन वीचारे असांखे नौकरी ॾिनी आहे स्कूल ॾिनो आहे असांखे रोड ठाराए ॾिनो आहे यार असांजो लीडर भलो आहे अरे तव्हां पंहिंजे लीडर खे आज़माए इज़तूं ॾियो था मुस्तफा असांखे क़यामत में जहन्नम जी बाहि खां बचाईंदो चओ इंशाअल्लाह इंशाअल्लाह उन सोने जे सहारे दोज़ख खां बची पवंदासीं अल्लाह से मुझी हाज़री कबूल फरमाए अवां जी भी हाज़री कबूल फरमाए अल्लाह से फकीर गुलाम नबी जे माल में रिज़्क में बचन में दीन में ईमान में बरकतों नसीब फरमाए जेके तव्हां वेठा आहियो आया हो ख़ैर सां अल्लाह से तव्हांखे मदीनो ॾेखारे अल्लाह से तव्हांजे घरनि मां बीमारी दूर करे अल्लाह से तव्हांजा कर्ज मर्ज ख़त्म करे अल्लाह से तव्हांजा फसल भला करे अव्हांखे ख़ुदा कंहिंजे आॾो मोहताज न करे ॿी हिकिड़ी दुआ थो कयां दिलि सां आमीन चओ अल्लाह साईं तव्हांखे पक्को निमाज़ी बणाए या जरूरी हो बाबा आशिक रसूलो नमाज पढ़ो मयार न कराइजो जो सुभाणे को चवे अदा मुफ्ती साहब त तव्हांखे घणो ई इश्क जूं ॻाल्हियूं ॿुधायूं पर पढ़ो त नमाज बि कोन था तंहिंजे करे अॼु पक्को इरादो करे उथजां त इंशा अल्लाह ताला नमाज पढ़ंदासीं इंशा अल्लाह ताला मदीने वारो राज़ी थी पवंदो वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार व अदखिलनल जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन या अल्लाह ते जेके भी आया सभिनी जो अजर कबूल फरमा फकीर गुलाम नबी जी खर्च खैरात कबूल फरमा या अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाऊं अता फरमा